الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله ولتنظر نفس ما قدمت لغد واتقوا الله إن الله خبير بما تعملون صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों भाईरो गर्मी भी शदीदा पर तव्हांजी मोहब्बत वज़ीमा जे सिक ऐं सच्चाई सां मोहब्बत ऐं उल्फत सां नबी जे पाक घराने जी मोहब्बत में तव्हां इन महफिल में विखूं खणी आया आहियो अल्लाह करीम तव्हां जी हीअ हाज़िरी यकीनन क़बूल फरमाई आहे ऐं इन जो अजर तव्हां खे हिते बि मिलंदो हुते बि मिलंदो जेॾी गर्मी सहंदो ओतिरो अल्लाह वटां तव्हांखे अजर वधीक मिलंदो सुभान अल्लाह मदीने वारे मीर जी मोहब्बत हुजूर जे घराने जी मोहब्बत मदीने वारे ताजदार जे बचड़न जी मोहब्बत जंहिंजे सीने में अची वई उन जी दुनिया बि आबाद थी वई उन जी आख़िरत बि आबाद थी वई अजीज़ान मोहतरम हर साल ये महफिल इश्क वारा सजाइन था हिन जलसे जी इंतजामिया मुबारकबाद जी हकदार आ जेकी हिन मुहम्मदी महफिल में नबी जे घराने जी मोहब्बत में खर्च कन था चंदो ॾियन था अल्लाह वटि इन जो ज़रो बि ज़ायो न थींदो रब जे क़ुरान जो फरमान आहे त इन अल्लाह ला युदीअ अजरल मुहसिनीन नेकी करण वारे जो रब ज़रो बि ज़ायो न कंदो ऐं जेकी मोहब्बत जो विखूं खणी अचो था
या जेतियूं घड़ियूं इन महफिल में वेहो था अल्लाह जा मलाइक कुलन ते वेठा आहिनि तव्हांजा ये लम्हा लिखजी रहा है ये घड़ियों तव्हांजूं लिखजी रहियूं आहिनि ये विखूं ये कदम लिखजी रहा है अल्लाह वटि कंहिंजो बि नेकी जो अल्लाह ताला पोरियो विञाईंदो न आहे तव्हांखे सिलो हिते बि मिलंदो अॻिते बि मिलंदो मोहब्बत सां सिक सां दिल खे हाज़िर करे हड़ई मदीने वारे साईं ते हिकिड़ो भेरो सलात पढ़ो अज मुझी दिल थी चवे तो मदीने वारे मीर जे बचड़न जो शान ऐं मर्तबो तव्हांखे ॿुधायां ॿुधण चाहींदो दिलियूं हाज़िर कंदो जवाब बि ॾींदो मूंखे हेॾो मैयत पिया था ॿुधनि हेॾो चेहरा था ॿुधनि होॾो बि आवाज़ न अचे हेॾो बि आवाज़ न अचे त पोइ मां छा सुभान अल्लाह तो मथे कजो सुभान अल्लाह कपड़नि वारा भी सुभान अल्लाह न चवनि उहो बि न ॿुधनि तव्हांजो बि न ॿुधनि त हुननि में तव्हां में फ़र्क़ु कहिड़ो आहे हथ मथे करे चओ सुभान अल्लाह अञा मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह ख़ुदा मदीने वारे जो दीदार कराईंदो बाडरे वारा अल्लाह कंदो सदाई सुखिया हूंदो अल्लाह जे रहमत जी छांव हूंदव पंज तन जे रहमत जो सायो ॿुधंदो मदीने वारे साईं जे बचन जो शान सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु मुस्नद अबू याला मजमा ज़वाइद हदीस जा किताब रिवायत करण वारी मोमिनन जी मां नबी जी कुआर रसूलुल्लाह जी रानी सारी दुनिया जे मोमिनन जी अम्मा नालो तस बीबी उम्मे सलमा जो रज़ी अल्लाह ताला अन्हा रिवायत थी करे त हिकड़े ॾींहुं हुज़ूर सां गॾु वेठी हुजां मदीने वारे मीर जी ज़ात जो जलवो मुंहिंजे नज़रुनि जे साम्हूं हुयो अम्मा थी फरमाए कालत जात फातिमत बिन्त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला रसूलिल्लाह मां पंहिंजे सोने नबी पंहिंजे घोट जे अॻियूं साईं जे हुज़ूर में वेठी हुजां त ओचितो नबी जी न्याणी जन्नत जी मालिकाणी फातिमतु ज़हरा ऐं अम्मा आयशा सिद्दीक़ा साईं चवंदी हुई त हलण में ॻाल्हाइण में उथण वेहण में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां केर बि अहिड़ी मुशाबिहत न रखंदो जहिड़ी फातिमतु ज़हरा फातिमतु ज़हरा जो हलण मुस्तफ़ा जे हलण जहिड़ो ॻाल्हाइण हथ खणण इशारो करण ईअं लॻंदो हो त फातिमा जे वजूद मां मोहम्मद मुस्तफ़ा थो न्याणी पंहिंजे अब्बे जी ख़िदमत में आई जेॾीमहिल हुज़ूर जे अॻियां ख़ातून अतहर ईंदी आहे त हुज़ूर उथी बीही इस्तक़बाल कंदा फातिमतु ज़हरा खे
सां गॾु पंहिंजी नशिस्त ते पंहिंजे सेरांदी खां विहारींदा आहिनि। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों अरबन में रवाज हुयो न्याणियुनि खे निफाग समझंदा हा, न्याणियुनि खे चेहरे पूरे छॾींदा हा। न्याणी ॼमंदी हुई चवंदा ही निफागो घर आ। मदीने वारे मीर उम्मत खे सेखारियो न्याणी निफाग नाहे, न्याणी रब दी रहमत आ, बरकत। तुझे घर में पुट ॼमंदो यार मुबारक ॾींदई, दोस्त मुबारक ॾींदई, ओड़ो पाड़ो मुबारक ॾींदई। न्याणी ॼमंदी तोखे दुनिया जा माण्हू मुबारक न ॾींदा आहिनि, पर जंहिं घर में न्याणी ॼमंदी आहे आसमाननि तां मलाइक लही ईंदा आहिनि। फरिश्ता चवंदा आहिनि त हीअ न्याणी जंहिं घर में आई आहे उन घर वारनि खे आसमान वारनि जो मुबारक। समझो था ओ मिठा न्याणियुनि खे निफाग न समझंदा कयो, न्याणियुनि खां नफ़रत न कंदा कयो। मिठा न्याणी जो अचण घर में अल्लाह जी रहमत आ, अल्लाह जी बरकत आ। साईं फरमाइनि था जंहिंखे हिकिड़ी न्याणी ॼाई वरी ॿी न्याणी ॼाई, ॿिनि न्याणियुनि जो पीउ बणियो, उन्हनि खे सुठी तरह पालना कयई, सुठी परवरिश कयई, सुठो खारायई, सुठो पारायई। उन्हनि न्याणियुनि खे पाले तापे जवान थियूं, सुठे जाइ ते उन्हनि जो रिश्तो कयई त क़यामत जे ॾियारे इहे न्याणियूं दोज़ख जे बाहि खां परदो बणजी वेंदियूं। ॿिनि न्याणियुनि जो पीउ दोज़ख में न वेंदो, इन जे लाइ जन्नत जा दरवाज़ा रुॻो खोले। ओ मिठा पर जॾहिं अल्लाह न्याणी ॾियई पंहिंजे न्याणियुनि जी इज़त कंदो कर, न्याणियुनि ते शफ़क़त कंदो कर, पंहिंजे न्याणियुनि सां ईअं प्यार कर जीअं पंहिंजे पुटनि सां प्यार कंदो ई। जंहिं घर में न्याणी जे अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा आहिनि उन घर ते अल्लाह कावड़जी पवंदो आहे। जेको न्याणियुनि जी दिलि रंजाए अल्लाह उन सां नाराज़ थी पवंदो आहे। जॾहिं न्याणी परणजी वई जवान, न्याणी पंहिंजे घर भेड़ी थी त उनखे विसारजाइनि ईद ते के भले ॾियारे ते पंहिंजी न्याणी खे विसारजाइनि। तोखे ख़बर आहे त जॾहिं ईद जो ॾींहुं थींदो आहे त न्याणियूं पंहिंजे अबाणनि खे कीअं यादि कंदियूं आहिनि। ओ मिठा न्याणी खे वर्से में महरूम नाहे करणो, न्याणी खे पंहिंजे मिल्कियत माल खां महरूम नाहे करणो। न्याणी जी संभाल लहण वारो अल्लाह उन जी संभाल लहंदो आहे। अम्मा उम्मे सलमा साईं थी फरमाए त जेॾी महिल ख़ातून जन्नत आई आहे हुज़ूर पंहिंजी न्याणी जो उथी इस्तक़बाल कयो आहे। जेॾी महिल ख़ातून अतहर आई आहे त हिकिड़ी कच्छ में इमाम हसन, ॿी कच्छ में इमाम हुसैन। पंहिंजे ॿिन्ही बच्चनि खे पंहिंजे कच्छ में पंहिंजे छाती सां सीने सां लाए ख़ातून अतहर आई आहे। ऐं ख़ातून अतहर वटि बूरमो आहे, अरब जो हिकिड़ो खाधो आहे। जीअं असां वटि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा खाधा थींदा आहिनि, इन तरह जीअं बिरयानी आहे, कोफ्तो आहे, कोरमो आहे, इहे अरब जो खाधो आहे जेके बूरमो सॾिबो आहे। उहो बूरमो खणी ख़ातून जन्नत ॿई बचड़ा वठी हुज़ूर जी ख़िदमत में आई आहे। साईं फरमाइनि था फातिमा कीअं अचण थियो आहे। अर्ज़ कई बाबा साईं
घर में ताम रथ में चयुम त पान खावा बच्चन के खाराया पर दिल घुरियो त छो न पंहिंजे बाबा जान सां गॾिजी वञी खावा बाबा ही ताम निड़ीअ मां न हलियो दिल चयो त पंहिंजे बाबा जान सां गॾिजी खावा पंहिंजा बचड़ा बि वठी आई आहियां ओ मुंहिंजा बाबा साईं दिल थी चवे त अॼु गॾिजी ताम खाऊं कॾहिं तव्हां बच्चनि सां मानी गॾिजी खाधी आहे कॾहिं नियाणियुनि सां मानी गॾिजी खाधी आहे पुट दस्तरखान लगाए ज़मीन ते पट ते दस्तरखान लगाए ऐं पुट नियाणियूं भाइर गॾिजी वेही मानी खाओ ख़ुदा जो कसम इन घर ते नूर वसंदो आहे रहमत वसंदी आहे इन जे कणनि खे रब ख़रार बणाए छॾींदो आहे असां चयो या रसूल अल्लाह मानी खाऊं था पर भो नथो थिए रोटी में बरकत नहीं साईं फरमायो त शायद तव्हां छिड़ विछड़ थी अकेला अकेला खाईंदा आहियो जो हा साईं खाईंदा अकेला आहियो पर हुन पोइ बरकत बि तॾहिं नथी पवेव न गॾिजी खाईंदा कयो त बरकत नथी थिएव असां बि चयूं था त जॾहिं हुज़ूर जन गॾिजी खाइण जी तलकीन फरमाई मोटी वियासीं पंहिंजा दस्तरखान लॻाए बच्चनि सां घरवारी सां पुटनि सां नियाणियुनि सां मानी गॾिजी खाइण लॻासीं असांजे कणनि खे रब ख़रार बणायो बरकतुनि जा अंबार लॻी विया उहे जेके तंग दस्तियूं हुयूं से ख़तम थी वियूं पुट कुछ मसला भी समझो कुछ दीन भी सीखो रुगे ॿुधो न पर अमल भी करो कॾहिं त को मानड़ी गॾिजी भी खाईंदा कयो पंहिंजे बच्चनि सां सुभान अल्लाह मौलवी साहब चौक ते चौराहे ते तकरीर पियो करे अब मानी गॾिजी खाइण नबी साईं जी सुन्नत आहे हिकिड़े मजूसी मुझी तकरीर चौक ते जो जलसो पियो हले न मजूसी गैर मुस्लिम मोटी वो घर दे ज़ाल के जी मानी लगाए अॼु गॾिजी खाईंदासीं अॼु वरी छा थियो अथई मुंहिंजो रोज़ जुदा खाईंदो ई अॼु मुस्लमाननि जो मौलवी पियो तकरीर करे असांजे नबी जी सुन्नत मानी गॾिजी खाइण पुट नियाणियूं घरनि जा भाती हड़ई गॾिजी खाओ सो अॼु त गॾिजी था खाओ माई वञे पोइते हटंदी हिन खे शक थियो त माई मूंसां गॾिजी छो नथी खाए जे अॼु गॾिजी खाईंदासीं पुट धीअ सां हड़ई गॾिजी खाईंदासीं तूं गॾिजी खा तूं मजूसी तुंहिंजो मुस्लमाननि जे नबी सां छा वञे जी न अॼु कसम थो खणा मानी खाए बि त गॾिजी खाए माई ॾिठो त हे मुड़े नथो जे हाणे जे नाराज़ न थी माफ़ी ॾी त पोइ असली ॻाल्हि ॿुधायां जे ॿुधाए कि रोज़ कंदो ही मूंसां छेड़ो रोज़ हणंदो ही मूंखे पातर अॼु मूं तुंहिंजे मानीअ में मिलायो ज़हर वो मरे त मुंहिंजी जान छुटे हाणे जे तूं चई थो गॾिजी खा बच्चनि खे बि गॾिजी खाराए त ज़हर वारी मानी तूं बि मरी असां बि भरो तंहिंजे करे मां न पई गॾिजी खावां चई सुभान अल्लाह मुस्लमाननि जे नबी जो दीन केॾो भलो आहे अञा सुन्नत ते अमल न कयो अथनि मुंहिंजो सिर बची पियो आहे मां चवां थो ला इलाहा इल्लल्लाह नारा तकबीर नारा रिसालत नारा तहकीक नारा हाज़री नारा पीर जमात आले सुन्नत अमा साईं जी फरमाए फवदतुहा कुतामहू जेको ताम रखियो हुयो मैं वो खणी मदीने वारे मीर जे अॻियों रखियुमि अर्ज़ कयुमि बाबा साईं हसन हुसैन तूं मां अॼु गॾिजी था खाऊं मदीने वारे साईं फरमायो ऐन अबुल हसन फातिमा अबुल हसन किथे आ हसन जो बाबो किथे आ अली किथे आ फातिमा तू भी हुजी मां भी हुजा हसनैन
बी हुजने ऐं अली न हुजे त मानी जो गिरह कीअं खाइबो। ओ फातिमा आऊं तेसी मानी न खाईंदुसि जेसी अली बि हिन दस्तरखान ते न गॾिजे। अमा साईं जी फरमाए त मूं माण्हू मोकिलियो मौला अली बि अची वियो। हाणे उहो ताम फजलस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अलीयुन व फातिमतु वल हसन वल हुसैन याकुलू। मौला अली भी बैठो, खातून अतहर भी बैठी, हसनैन करीमैन भी दस्तरखान ते बैठा ऐं लजपाल नबी ये 5 ॼणा गॾिजी सुभान अल्लाह टोली लगाए। अम्मा जेका रावी आहे न हिन हदीस जी, अम्मा उम्मे सलमा फरमाए थी जॾहिं बि हुज़ूर खाईंदा हुआ त मूंखे सॾु करे पाण सां गॾु विहारींदा। पर अॼु अजीब मंज़र ॾिठुमि जो हुज़ूर जन मूंखे पाण सां न विहारियो पर सिर्फ़ 5 शख़्सियतूं वेठियूं। अम्मा साईं फरमाए थी जेॾी महिल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मौला अली ऐं खातून अतहर हसनैन करीमैन गॾिजी मानी खाधी आहे। अम्मा फरमाए थी उन खां पोइ जॾहिं मानी खाई दंग कयूं त मदीने वारे दुआ जा हथ खया। पुट मानी खां अॻु में बिस्मिल्लाह पढ़ण सुन्नत आहे ऐं मानी खां अॻु में दुआ घुरण सुन्नत आहे। मदीने वारा साईं जॾहिं मानी खाईंदा हुआ न हथ खणी चवंदा हुआ अल्लाहुम्मा बारिक लना फीमा रज़क़तना, मौला जो ॾिनो अथई अञा वधाए ॾे, इन खां अञा भलो ॾे, मौला हिन में बरकत विझी ॾे। हमेशा इहा दुआ घुरंदा हुआ। पर अॼु मानी खाई मदीने वारे साईं दुआई निराली घुरी उहा दुआ जेका मानी खां पोइ घुरबी हुई उहा दुआ न घुरियूं पर ही लफ़्ज़ चयूं अल्लाहुम्मा आति मन आताहुम व वाले मन वालाहुम। ए मुझा मौला ही मुझो घराणो थई, ही मुझा बच्चा थई, ही मुझा अहल बैत थई। मां तोखे अर्ज़ थो कयां ओ मुझा मौला जेको हिनन सां मोहब्बत रखे तू उन सां मोहब्बत रखजाए, जेको हिनन सां दुश्मनी रखे तू उन सां दुश्मनी रखजाए, जेको हिनन जो थी वञे तू उन्हनि जो थी वञजाए, जेको हिनन जो न थिए तू उन्हनि जो न थी जाए। हुज़ूर दुआ पिया घुरने ऐं अल्लाह जा मलाइका आमीन पिया चवनि। सुभान अल्लाह। असल में इहा दुआ पे घुरियूं पाटरे वारनि जे लाइ। सुभान अल्लाह। हुज़ूर खे ख़बर हुई त हर साल नहीं मुहर्रम जी रात ॾींहुं हे आशिक मुझे बच्चन जी मोहब्बत में, करबला जे शहीदन जी उल्फत में, मुझे घराणे जी मोहब्बत में गर्मी न ॾिसंदा सर्दी न ॾिसंदा गॾिजी वेही मुझे बच्चन जो शान ॿुधंदा या मोहब्बत रखे विखूं भरे ईंदा। साईं जन इहा दुआ तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ घुरी। मौला जेको मुझे 5 तन सां मोहब्बत रखे तू उन सां मोहब्बत रखजाए, जेको इन्हनि जो आसो रब तू पंहिंजो बणाइजा। हाणे मां पंहिंजे दिल खां पुछी मूंखे जवाब ॾे त 5 तन सां कंहिंजी कंहिंजी मोहब्बत आहे? मोहब्बत पोइ मदीने वारे साईं जी दुआ क़बूल आहे। चओ मदीने वारे साईं जी दुआ क़बूल आहे। इहा दुआ रद्द थींदी छा? जंहिं दुआ जे लाइ मुक खणे मदीने वारो साईं आमीन चवे खातून अतहर, आमीन चवे मौला अली, आमीन चवे हसन ऐं हुसैन,
जेको पंज तना जो आ वो अल्लाह जो इरशाद जंहिंजो पंज तन सां प्यार आहे उन सां अल्लाह जो प्यार आहे जेको हिन घराणे जो न आहे उहो अल्लाह खां बि तड़जी वियो लोथजी वियो इहो रब जो बि न आहे शुक्र आहे त हीअ जमायत पंज तन सां प्यार असां पंज तन जा हुकदार आहियूं कंदा आल नबीअ सां प्यार आहियूं जंहिंखे जंहिंखे रब ज़बान ॾिनी आहे उहो चवे असां पंज तन जा हुकदार आहियूं कंदा आल नबीअ सां प्यार असां पंज तन जा मुस्तदरक हाकिम में रिवायत हदीस जे रिवायत करण वारो खुद मौला अली अन अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु قال أخبرني رسول الله صلى الله عليه وسلم أن أول من يدخل الجنة أنا وفاطمة والحسن والحسين मौला अली तो रिवायत करे मदीने वाले ताजदार फरमायो तो सभिनी का अव्वल जन्नत में वेंदुस त मां मोहम्मद करीम वेंदुस ऐं मूंसां गॾु सारी काइनात खां अॻ में नबीअनि सिद्दीक़नि शहीदनि वलीअनि गौसनि कुतुबनि कलंदरनि खां अॻ में मदीने वारो मीर ऐं मुस्तफा सां गॾु अली हूंदो अली सां गॾु खातूने अतहर हूंदी खातूने अतहर सां गॾु उन जा ॿई बचड़ा ॿई शहज़ादा हसनैन करीमैन हूंदा असां पंजई सभिनी खां अव्वल जन्नत ॾे वेंदासीं त कुल्तु या रसूल अल्लाह फमुहिब्बूना मौला अली हथ जोड़े अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असीं पंज तन अॼु जन्नत ॾे जो वञूं भला असांजा हुबदार काॾे वेंदा असांजा महबतदार काॾे वेंदा हे महबत रखण वारा मर्द हे महबत रखण वारियूं न्याणियूं इहे किथे हूंदा या रसूल अल्लाह मूंखे इहा त ॻाल्हि ॿुधायो असांजा हुबदार असांजा ॾिहाड़ा मल्हाइण वारा ॾहीं जी राति ॾहीं जे ॾींहं ते अचे शान ॿुधण वारा इहे किथे हूंदा साईं फरमायो अली घबराए न अली दिलगीर न थी अॻियां असां हूंदासीं पुठियां असांजा हुबदार असां सां गॾु जन्नत ठरियो अलाए न ठरियो मुंहिंजो त पार त जो वधी वियो हदीस ॿुधी ह्यां ठरी पियो तव्हां मां चइजो ह्यां ठरियो आहे हक़ न मथे खणे साईं फरमाइनि था मुहिब्बूना मिन वराइना असां सां मोहबत रखण वारा असां सां गॾु असांजे पुठियों असांजे गॾु सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन मौजू ते अञा हिकिड़ी ॿी हदीस बि ॿुधाईंदोसां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह माजम कबीर में इमाम तबरानी रिवायत आंदी है कंजुल उम्माल में अल्लामा मुत्तकी रिवायत आंदी है मजमुअ ज़वाइद में इमाम हैसमी रिवायत आंदी है मदीने वाले साईं क़यामत जो मंजर बयान कयो पुट जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो न यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीह भाउ भाउ खां बेज़ार
पीउ पुट खां बेज़ार, मां पंहिंजे बचन खां बेज़ार। ज़मीन ट्रामे जी हूंदी, सिज गिराट जेतिरो क़दुरु मथों बीठल हूंदो, माण्हू पचंदा पजरंदा। हिते त थधी ज़मीन आहे, एॾो पलाल विछायो अथव, मथों शामियाना आहिनि, पर हींअर जो हवा नाहे त नज़र करे थो ॾिसां त वीचारनि खे पघर में शम था नज़र अचनि। ही त दुनिया जी गर्मी आहे, पर जॾहिं सिज मथों हुजे, ज़मीन ट्रामे जी हुजे, उन वक़्त में छा मंज़र हूंदो, छा तपश ऐं गर्मी हूंदी। मां पंहिंजे थञ पिया पार मिलेसि, चवंदी पेरनि जे टौर खां मथों पिया बच्चो सड़े त पियो सड़े, पर मुंहिंजा पेर उहो ॾियारो हूंदो। साईं फरमाइनि था जॾहिं अफरा तफरी जो आलम हूंदो, हर माण्हू परेशान हूंदो। अल कारियत मल कारियह यौम यकूनु नास कल फराशिल मबसूर। क़यामत छा है, क़यामत तोखे कंहिं ॿुधायो त क़यामत छा आहे? उहो ॾियारो हैबतनाक ॾियारो हूंदो जो जबल पिञल कपे जे ठेरनि वांगुरु उॾामंदा, माण्हू पतंगनि वांगुरु पचंदा भुॼंदा परेशान हूंदा। उन ॾियारे ते साईं फरमाइनि था अन व फातिमत व हसन व हुसैन मुजतमिऊं। मदीने वाले साईं फरमायो त उन महशर जे मैदान में मां मोहम्मद करीम, मुंहिंजो बच्चो हसन, मुंहिंजो पुटु हुसैन, मुंहिंजी न्याणी फातिमा ऐं मौला अली, असां पंजई हिकिड़ी जाइ ते अर्श मौला जे साये में गॾु हूंदासीं। साईं फरमाइनि था वमन अहब्बना यौमल क़यामत, ऐं जन असां पंज तन सां मोहब्बत रखी आहे, उहे असांजे चौधारी बीठल हूंदा। जेका रहमत जो सायो पंज तन ते हूंदो, उहो सायो इन्हनि हुबदारनि जे मथां हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे हे पखो हलायो अथनि मुंहिंजे लाइ त साईं खे हवा लॻे, पर हिन खे बि हवा लॻंदी हूंदी। हिन खे बि हवा जेके पासड़े में हूंदा न, इहा थधिड़ी हवा उन्हनि खे बि लॻंदी हूंदी। पखो हलायो महिमान जे लाइ, पर तुफ़ैली पासे में वेठल उन्हनि खे बि हवा लॻंदी। क़यामत जे ॾियारे जॾहिं मदीने वारो साईं अर्श मौला जे साये में हूंदो, पंज तन पाक रब जे रहमत जे छांव में हूंदा, उन ॾियारे ते ही हुबदार जमायत बे सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ठरियो वाले न ठरियो, दिल ठरियो वाले न ठरियो, सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था उन ॾियारे ते माण्हू पचंदा, गर्मी में तपश में उन लॻंदी, ज़बानूं ख़ुश्क थी वेंदियूं। उन ॾियारे ते न कुल व नशरब, असां जन्नत जा ताम खाईंदासीं, असां जन्नत जा मेवा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शेर अहले सुन्नत, ज़ीनत अहले सुन्नत, हज़रत क़िबला साईं के मां खुशामदीद जवाब दो। सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। हबीबन करीमन फरमायो जॾहिं क़यामत जे ॾियारे ते हर माण्हू परेशान हूंदो, असां पंज तन पाक सां मोहब्बत रखण वारा उन रहमत जे छपर छांव में
ला यखाफून इज़ा खाफन नास वला यहज़नून इज़ा हज़नन नास। जॾहिं माण्हू ग़मज़दा हूंदा, ॾुखारा हूंदा, ख़ौफ़ में वकोड़ियल हूंदा, पर इन्हनि माण्हुनि खे न ग़म हूंदो न ॾुख हूंदो जन जे सीने में पंजतन पाक जी मोहब्बत आहे। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह मोहब्बत सल्लल्लाहु अलैका या सुभान अल्लाह। मुझा दोस्तों मदीने वाले साईं दी हदीस तारीख दिमश्क में इब्ने असाकिर रिवायत आंदिया तो मदीने वाला साईं कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अली व फातिमत वल हसन वल हुसैन फी बैत। सुभान अल्लाह। हिकड़े घर में पंजतन पाक गॾु हुया। पंजतन पाक हिकड़े घर में रात जो वॻड़ो आहे। इमाम हसन उथियो अर्ज़ कई त नाना साईं मूंखे पाणी खपे। हुजूर फकाम रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी चौफिल लैल फसका। रात जो वॻड़ो आहे। हुजूर उथिया पंहिंजे बच्चे खे पाण पंहिंजे हथनि सां इमाम हसन खे पाणी पियारियो। सुभान अल्लाह। वरी इमाम हुसैन चयो नाना साईं मूंखे भूख लगी आहे। मदीने वाले साईं पंहिंजे दस्ते करम सां इमाम हुसैन खे पाणी पियारियो। मुझा दोस्तों पोइ अम्मा खातून जन्नत अर्ज़ कयो या रसूल अल्लाह लगे थो तव्हांखे हसन खां हुसैन वधीक प्यारो आहे। अव्वल उन्हे खे प्यारियो आहे, पोइ मुंहिंजे नंढड़े हुसैन खे प्यारियो आहे। साईं फरमायो ओ फातिमा ॿई मूंखे मिठा आहिनि पर अॻ में पाणी हसन घुरियो हो। उञर उन जी हुई उन जे करे अव्वल उन्हे खे पाणी प्यारियो। सुभान अल्लाह। पोइ साईं फरमाइनि था या फातिमत अना व अंत व हाज़ान व हाज़र राकिद लिअलियन फी मकामिन वाहिदिन यौमल क़ियामा। ए फातिमा जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो तूं मां हसन हुसैन ऐं सुतल अली असां जीअं अॼु हिकिड़े घर में हिकिड़े छत जे हेठां पंजई गॾु आहियूं क़यामत जे ॾियारे असां पंजई ईअं गॾु हूंदासीं ऐं जेके असां सां मोहबत रखण वारा आहिनि इहे असां पंजनि जे चौधारी असां सां गॾु हूंदा। पोइ मदीने वाले साईं हिकिड़ा लफ़्ज़ फरमाया आहिनि जेके क़यामत ताईं अहल बैतन जे हुबदारनि जे लाइ वॾी ख़ुशख़बरी। मदीने वाले साईं उन महिल फरमायो मन अहब्बनी व अहब्ब हाज़ैन व अबाहुमा व उम्महुमा कान मई फी दरजती यौमल क़ियामा। मुझे उम्मत मां जे मूसा मोहब्बत रखी जे अलीअ सां मोहब्बत रखी जे अलीअ जे बच्चन हसन ऐं हुसैन सां प्यार रखियो ऐं जे ख़ातून अतहर सां प्यार रखियो जे आल बैत सां उल्फत रखी कान मई इहो मुहम्मद करीम सां गॾु हूंदो फी दरजती मुंहिंजे पाड़े में हूंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मदीने वाले साईं जो पाड़ो खपेव या न खपेव? जवाब ॾियो खपे या न खपे? मिठा पंजतन पाक जी मोहब्बत या बेहश्त जो चिठो सर्टिफिकेट हुजूर सां गॾिजी जन्नत
जन्नत में वञण जो पक्को पुख्तो सर्टिफिकेट चाहिए तो नबी जे घराणे सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह मिठा वक्त नाजुका वक्त जीअं जीअं क़यामत करीब थींदी फितना वधंदा वेंदा गुमराही वधंदी वेंदी साईं फरमाइनि था अहिड़ो वक्त ईंदो मुंहिंजी उम्मत ते फितना ईअं पखिड़िजी वेंदा जे कारी राति छांइजी वेंदी आहे कारी रात जीअं छांइजी वेंदी आहे ईअं फितना पखिड़िजी वेंदा माण्हुनि खे ऊंदहि में का शइ नज़र न ईंदी आहे पुट तवजो आहे ऊंदहि आहे अखियूं त आहिनि पर ऊंदहि में का शइ नज़र न ईंदी आहे माण्हू अखियुनि ते हूंदे थाबड़िजी पवंदो आहे भित सां टकराइजी वेंदो खंबे सां टकराइजी वेंदो खॾे में किरी पवंदो अॼु नांग आहे पला आहे विछू आहे नज़र न ईंदो आहे साईं जन मिसाल ॾिनो आहे जीअं राति कारी छांइजी वेंदी आहे अंधकार थी वेंदो आहे का शइ नज़र न ईंदी आहे अन क़रीब मुंहिंजी उम्मत ते अहिड़ो दौर ईंदो फितना पखिड़िजी वेंदा हक़ सच माण्हुनि खे नज़र न ईंदो हक़ सच रल विचड़ थी वेंदा गॾु मॾु थी वेंदा माण्हू चवंदा हीउ बि सचो आहे हीउ बि हक़ आहे हीउ बि चङी ॻाल्हि आहे हीउ बि चङी ॻाल्हि आहे इहा ख़बर न पवंदी अहिड़ो दौर मुंहिंजी उम्मत ते अचण वारो आहे बेटा उहो दौर अॼु अची वियो आहे ख़बर नथी पवे त ही नबी जे यारनि जो दुश्मन आहे अबू बकर खे घटि वधि ॻाल्हाईंदो आहे नबी जी कुंवार सैयदा साईं आयशतुल हुमैरा जे शान में भौंकदो आहे पर अॼु असां उन्हनि सां गॾु वेठा आहियूं पंहिंजे पीउ जे दुश्मन सां गॾिजी कोन वेहंदे पंहिंजे भाउ जे दुश्मन सां गॾिजी कोन वेहंदे पंहिंजे बिरादरी जो दुश्मन हुन सां गॾिजी कोन वेहंदे पर अजबा तुंहिंजी सोच ते अबू बकर जे दुश्मन सां गॾियो वेठो आहीं हज़रत उमर जे दुश्मन सां गॾु वेठो आहीं तूं हज़रत उस्मान गनी जे दुश्मन सां यारी रखियो वेठो आहीं उन्हनि जी पर उन्हनि जी रीत उन्हनि जूं रस्मूं उन्हनि जा तौर तरीक़ा तो जो इख्तियार कया आहिनि का ख़बर नथी पवे सुन्नी आहे या शीओ आहे बस महरम जो चंड पीअंदो कारी कमीज़ पाईंदा उहे मरसिया उहे ॻाइण वॼाइण जेके हो वॼाईंदा हे बि ॾिठो वॼाईंदा जवाब न चाहियो पुट ॻाल्हि रंग हिकिड़ो रखिबो बात हिकिड़ी वठिबी दुरंगी छोड़ करे एक रंग हो जा सरासर मूम या फिर संग हो जा या त ही बात वठ या हुआ असां यूं सुन्नी वज वजाए सुन्नी चा वज वजाए सुन्नी असां जिस तरफ वो नजर नहीं आते हम वो रास्ता ही छोड़ देते हैं जेको नबी जे यारनि जो न आहे सो असांजो बि न आहे जेको नबी जे घराणे सां दुश्मनी ऐं पोज़ थो रखे असांजो हुन सां को वास्तो न आहे मिठा मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम जेको जहिड़ी क़ौम सां तशबीह रखंदो आहे क़यामत में उन सां गॾु उन खे उथारियो वेंदो तूं पंहिंजी तशबीह उन्हनि सां न जेकी असाबनि जा वेरी आहिनि जेके नबी जे घराणे जा वेरी आहिनि उन्हनि सां तशबीह न रख तुंहिंजी तशबीह हुजे नबी जे हुबदारनि सां आल पैगंबर जे हुबदारनि सां तुझी मोहब्बत हुजे दरगाह रहमतपुर शरीफ सां तुझी मोहब्बत हुजे दरगाह मशहूरी शरीफ सां तुझी मोहब्बत हुजे मुझे सोने कंबर वारे सां सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह तुझी मोहब्बत हुजे बाकरानी शरीफ वारनि सां मिठा पंहिंजा खुटा सही जो ॿियनि जे पसंदि सुभान अल्लाह पंहिंजा खुटा सही छा न मिलियो अथई पंहिंजनि वटां जो ॿियनि वटि न वञी मूंखे ॿुधाए जवाब ॾे तोखे शरीयत सुन्नत दीन इश्क रसूल इश्क आले बैत इश्क सहाबा कहिड़ी खोट थी आहे तोखे जो तूं ॿियनि जे मजलिसुनि जी सींगार पई ज़ीनत थो वञी पवंदी हा अॼु
अज तो मूंसां वाइदो कयो सुभान अल्लाह कॾहिं बेने पीड़ में जुलूस में कोन वेंदो मथे मथे हथ खणो हेॾे बि पूरा होॾे बि पूरा न न ईअं न कुझु हथ खया आहिनि कुझु अञा हथ हेठि आहिनि मां ईअं न छॾींदुसि सभई हथ मथे खणो अलाह मदीने वारे मीर जो दीदार कराईंदो रब कंदो सदाई सुखिया हूंदा अलाह तव्हांखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो वाट उहा वठो जेका रुपदारनि वारी वाट सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला हथ लोडे चो अली मौला अली मौला हिकिड़ा वरी असांजे पार्टी में ॿधी मौला चवण ते चिड़ वठंदो सुनी छा जोड़ी मौला अलीअ खे मौला सॾण जो असां न कई आहे शुरूआत मदीने वारे पाण फरमायो मौला फहाज़ा अलीयुन मौला जंहिंजो मौला मां मुहम्मद आहियां उन जो मौला अली अली मौला अली मौला चो अली मौला हसीनन में हसीन सच्चो सादिक अमीन अली मौला अली मौला काबे अंदर उन्हीअ जी विलादत थी मस्जिद में जंहिंजी शहादत उमिरि उन जी इबादत रियाज़त ना मिली अहिड़ी कंहिंखे सादत उन जी गली मुंहुं छली थींदी भली उन जी गली मुंहुं छली थींदी भली इमामुल मशरिकैन इमामुल मग़रिबैन अली मौला अली मौला सुभान अल्लाह जंहिंजी मौला सां मोहब्बत आहे उन जी अबू बकर सां बि मोहब्बत हूंदी जंहिंजी मौला सां मोहब्बत आहे उन जी उमर फारूक सां बि मोहब्बत हूंदी छो त मस्जिद नबवी में मुसल्लो रसूलुल्लाह जो आहे नमाज़ जे इमामत वारे मुसल्ले ते अबू बकर सिद्दीक बीठो आहे सिर्फ में पहिरीं सिर्फ में मौला अली बीठो आहे जॾहिं पुठी हिन इमाम जंहिंखे मुंहिंजो मौला पंहिंजो इमाम मञे या त मौला ई न सॾा मौला वारो न सॾा चई तो अली मौला मां मौला ई आहियां मौला वारो आहियां अलीअ वारो आहियां पोइ अलीअ वारो न सॾा जे अलीअ वारो सॾाई थो त जंहिंखे अली पंहिंजो इमाम चयो तूं बि चओ त अबू बकर मुंहिंजो इमाम चओ त उमर मुंहिंजो इमाम चओ त उस्मान ज़िन्नूरैन मुंहिंजो इमाम सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पाक ज़हरा संदो आहे शोर पंजत न चैन यारनि में गोहर बाबो हसनैन जो पाक हैदर शान बरतर सखी आहे सफेदर आहे अली
हक जो वली दिल पर दिली आहे अली हक जो वली दिल पर दिली उहोई असदुल्लाह उहो नूरुल अमीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला चो अली मौला मुझा दोस्तों हजरत मौला अली शेर चली हैदर करार मुझे सुनो अली थकजी पिया आहियो अञा त तव्हांखे बेदार कंदो मुंहिंजो साईं आयो आहे हुसैनी जोहर तव्हांखे ॾेखारींदो सुभान अल्लाह हजरत मौला अली शेर चली हैदर करार कातिल कुफार जैसा सुन्नी जो आहे प्यार जेको असांजे सीननि जो ठार असांजो महतार ऐं सालार पोयों ख़ल्क़ ख़ुदा जी वेठी आहे वेहो 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 हिकिड़ो मिंट वेहो वेहो पुटु वेहो शाबाश शाबाश वेहो ॿुधो कोन था जा अदा साईं जो हुकुम आहे वेहो न बाबा वेहो वेहो अदब इहो ई चो सल्लल्लाहु अलैहि या तबकात इब्न साद वारे रिवायत आंदी आहे इमाम शोफी खां त मर अलीयुन बि करबला हज़रत अली से हिकिड़े सफ़र में हुया पोइ सफ़ीन जी जंग ते पे विया या जमल वारी जंग ते पे विया रस्ते में हलंदे हज़रत मौला अली जो गुज़र करबला वारी धरतीअ खां थियो मर अलीयुन बि करबला मौला अली जो गुज़र थियो करबला वारी ज़मीन वहादा नैनवा क़रियतन अलल फुरात नैनवा करबला जो ॿियो नालो नैनवा आहे फुरात जे किनारे जॾहिं उन ऋण रेगिस्तान खां मुंहिंजे मौला अली जो गुज़र थियो हैदर करार जो गुज़र थियो फबका मौला अली बीह रहिया हजरत अली सुनो बीह रहियो वसाल अन इस्म हादिल अर्द पुछा के हिन धरतीअ जो नालो छा आहे चौधरी जो नालो आहे नैनवा पुछो त भला ॿियो बि को नालो अथसि चयो हा साईं हिन धरती जो ॿियो नालो आहे करबला हिन धरती जो ॿियो नालो आहे करबला फबका हत्ता बल्लल अर्द मिन दुमूइही हजरत मौला अली रुना एतिरो रुना जो ॻोढ़ा अखियुनि मां निकिता गलनि खां सुहारी खां थींदे वञी ज़मीन ते पुट अॼु के माण्हू चवंदा त तव्हां रो था करबला जे किसे खे ॿुधी रो था पुट तव्हां केॾो बि रो पर तव्हां में को अहिड़ो आहे जंहिंजा ॻोढ़ा अखियुनि खां ॻड़ी जिस्म खां ॻड़ी वञी ज़मीन ते पहुता हुजनि एतिरो रोअण वारो मूंखे नज़र नथो अचे जेको एॾो रुनो हुजे जीअं मुंहिंजो मौला अली रुनी मालूम थियो त करबला जे वाक़िए खे ॿुधी अखियुनि मां ॻोढ़ा बहाइण या बिदत न आहे मौला अली जी सुन्नत जंहिंजी दिलि नरम हूंदी आहे न ॻोढ़ा उन जे अख में ईंदा आहिनि जंहिंजी दिलि में नरमी हूंदी आहे ऐं जंहिंजी करबला जे शहीदनि सां मुहबत ऐं उल्फत हूंदी आहे लुड़क ईअं न निकिरंदो आहे अख मां ॻोढ़ो ईअं न निकिरंदो आहे हजरत मौला अली फबका को पाण रुना ऐं केतिरो रुना हत्ता बल्लल अर्द
मिन दुमूइही हजरत मौला अली जे लुड़कन सां ज़मीन आली थी वई बल्लल अर्द ज़मीन आली थी ऐं सहरा वारी ज़मीन वारी वारी ज़मीन उन ते केतिरो बि पाणी हारबो आहे त पोसल फ़िलहाल त नज़र न ईंदी आहे पर एतिरो त रुना जो रावी तो चवे त बल्लल अर्द मिन दुमूइही मौला अली जे लुड़कन सां करबला जी ज़मीन आली थी वई सुम्मा काल वो हजरत अली सही फरमायो दखलतु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वहुव यबकी मौला अली तो फरमाए हिकड़े ॾींहुं हुजूर जी खिदमत में आयुसि छा ॾिसां त मुंहिंजो सुहिणो नबी रोए वेठो हुजूर जे अखियुनि मां लुड़क वहनि पिया फकुल्तु मा युबकीक या रसूल अल्लाह मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मां छो थो रो या रसूल अल्लाह मुंहिंजे रोअण जो सबब कहिड़ो आहे काल कान इंदी जिब्रील आनिफा अली हींअर मूं वटि जिब्रील थियो जिब्रील अमीन हींअर मूं वटि थियो आहे वअख़बरनी अन वलदी अल हुसैन युक़तल बिशातिल फुरात जिब्रील मूंखे हींअर ॿुधायो आहे त मुंहिंजो बचड़ो हुसैन फुरात जे किनारे शहीद कयो वेंदो फुरात नदी जे किनारे मुझे बच्चे के शहीद कयो वेंदो बिमौज़िन युक़ाल लहू करबला उन धरती ते मुझे हुसैन के शहीद कयो वेंदो जंहिं धरती जो नालो करबला सुम्मा कबद जिब्रील कबदतन मिन तुराब ओ अली पो जिब्रील मूंखे करबला जे मिट्टीअ जी मुठ भरे ॾिनी त या रसूल अल्लाह हीअ मिट्टी अथव जे मिट्टी ते तव्हां जे कुलनि जो सवार हुसैन शहीद कयो वेंदो या रसूल अल्लाह हीअ उन धरतीअ जी मिट्टी आहे हीअ करबला जी ख़ाक आहे फशम्मनी इया जिब्रील मिट्टी मूंखे सुंघाई अॼु बि तव्हां करबला वञो जेॾीमहिल पाणी किरंदो आहे मींहुं वसंदो आहे त करबला जी मिट्टी मां हिकिड़ी सुगंध ऐं सुरहाण निकिरंदी आहे करबला जी मिट्टी मझा हिकिड़ी खुशबू निकिरंदी आहे साईं फरमायो त अली जिब्रील मूंखे करबला जी मिट्टी ॾेखारी उनखे मूं सुंघियो फलम अमलिक ऐनैय अनफादता ओ अली पो मां पंहिंजे अखियुनि खे रोके न सघियुसि मुंहिंजे अखियुनि मां लुड़क वही ए अली मां मोहम्मद करीम खे जेॾीमहिल जिब्रील करबला जी मिट्टी आणे ॾिनी पंहिंजे बचड़े जी शहादत जी ॻाल्हि ॿुधमि मां पंहिंजे अखियुनि खे रोके न सघियुसि लफ़्ज़ त ॿुधो फलम अमलिक ऐनैय अनफादता मां पंहिंजे अखियुनि खे छले न सघियुसि रोके न सघियुसि मुंहिंजे अखियुनि मां लुड़क वही पिया ए अली ही रोअण हुसैन जे गम में आ ही गोड़ा हुसैन जे गम में ये पहिरियां लुड़क हुया जेके नबूवत जे अखियुनि मां ॻड़िया हुया मदीने वारो साईं गमे हुसैन में रुनो अखियूं मुबारक आलियूं थियूं ऐं अली करबला जे मैदान में रुनो एतिरो रुनो जो करबला जी ज़मीन लुड़कण में आली थी वई है फुतनी अखियुनि खे जो रतु न रुनाऊं पलाणी दे पिरीअ खे उभे ॾिठाऊं उन्हनि अखियुनि में आऊं
चलकी आज पाया जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अना मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या ई रिवायत में लफ्ज़ अचनि था त मौला अली जेॾीमहिल करबला खां गुज़रिया न त पाण फरमायूं त हा हुना मुनाख़ रिकाबिहिम व हा हुना मूदिउ रिहालिहिम ही जाया जिते मुंहिंजे अहल बेतन जा कच्चा वाल हूंदा हीअ जाइ आहे जिते उन्हनि जा उठ वेहंदा हीअ जाइ आहे जिते उन्हनि जा खेमा लॻंदा ऐं हीअ जाइ आहे जिते मुंहिंजे बचनि जो रत हीअ जाइ आहे जिते मुंहिंजो हुसैन शहीद थींदो हीअ जाइ आहे जिते मुंहिंजो अली अकबर कुर्बान थींदो जिते मुंहिंजो कासिम शहीद थींदो हीअ उहा जाइ आहे जिते मुंहिंजो अली असगर शहादत जो प्यालो पीअंदो हज़रत मौला अली पंहिंजे साथियुनि खे हर हर जाइ ॾेखारनि पिया पोइ फरमायूं त तबकी अलैहिमुस समाउ वल अर्द जॾहिं मुंहिंजा बच्चा करबला में शहीद थींदा त उन्हनि ते ज़मीन बि रोंदी आसमान बि रोंदो पुट जॾहिं अल्लाह जा प्यारा दुनिया तां लाॾाणो कंदा आहिनि न उन्हनि ते ज़मीन बि रोंदी आहे आसमान बि रोंदो आहे दर दीवारूं बि रोंदियूं आहिनि यकीन न अची त वीडियो अॼु बि रखी आहे मुंहिंजे सोने कंबर वारे साईं जे विसाल ते दीवारूं बेशक बेशक हक़ बहाया हुया बेशक जियो मुझा साईं जियो मिठा अल्लाह जा प्यारा उन्हनि ते ज़मीन बि रोंदी आहे आसमान बि रोंदो आहे उन्हनि ते भितियूं छितियूं दर दीवारूं रोंदियूं आहिनि चाहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बीबी उम्मे सलमा साईं मोमिननि जी मां रिवायत थी करे त 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो हुयो मां मदीना मुनव्वरा में पंहिंजे घर में सुतल हुयसि मंझंदि जो वक़्तु हुयो अम्मा साईं फरमायो त मुंहिंजी निंड जी हालत हुई ओचितो ॾिसां त मदीने वारो मुंहिंजो घोट मूंखे नज़र आयो वअला वहुव यबकी हुजूर जा रोअण पिया हुजूर जा लुड़क वहन पिया अम्मा उम्मे सलमा साईं फरमायो त मदीने वारो साईं रोए पियो वाला रअसही व लिहयतिही तुराब मदीने वारे साईं जे मथे मुबारक ते सुहारी मुबारक ते मिट्टी जा निशान खाक आलूदगी हुई जीअं लिखे सफ़र खां माण्हू ईंदो आहे त उन जे बदन ते गिर्द गुबार नज़र ईंदो आहे हुजूर जन जे मथे मुबारक ते सुहारी मुबारक ते मूंखे गिर्दो गुबार नज़र आयो ऐं हुजूर जे मुबारक अखियुनि मां लुड़क वहनि पिया मूं पुछो मुंहिंजा घोट मां कुर्बान वञा अवां जे रोअण जो सबब कहिड़ो आहे साईं फरमाइनि था उम्मे सलमा हींअर मैदान करबला अची रहियो मुझे बचड़े हुसैन के करबला में अज शहीद कयो वियो आहे मां उन जे शहादत गाह हींअर अची रहियो आहियां वहुव यबकी हुजूर रोई रहिया हुया अम्मा उम्मे सलमा साईं फरमायो त मां सुजाग थियसि अख खुली त मां पंहिंजे घर जे कुंडनि मां
आवाज पे बुझा बीबी उम्मे सलमा थी फरमाए तो आवाज पहुंचे अय्युहल कातिलून जहलन हुसैना अबशिरू बिल अज़ाब व तज़लीली ए जाहिलो ए हुसैन के शहीद करने वालो अल्लाह जे अज़ाब ऐ अल्लाह जे दमर ऐ कहर जी तव्हां के बिशारत हुजे तव्हां जे लाइ अल्लाह जो दमर ऐ कहर तयार थी चुको अमा फरमायो तो आवाज पे अचे कद लुइन तुम अला लिसान इब्ने दाऊद व मूसा व हामिल इंजीली ए हुसैन जा कातिलो ए इमाम हुसैन जा दुश्मनो तव्हां जे मथा हजरत दाऊद जी लानत तव्हां जे मथा हजरत मूसा जी लानत इंजील जे साहिब हजरत ईसा जी भी तव्हां ते लानत जन सोने हुसैन अमा साहिब फरमायो तो आवाज अचे पियो पर आवाज ॾियण वारो मूंखे नज़र न आयो रोअण ॿुधां पई पर रोअण वारो नज़र न आयो मूं सॾु करे हकल करे चयो त हे चवण वारा केरु आहियो मूंखे नज़र नथा अचो तव्हां केरु आहियो तव्हां छो था रो चयूं त अम्मा असां जिन्नात आहियूं असां हुसैन सुणे जे गम में रोई रहिया आहियूं ये मुझे ज़बान जो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुझे ज़बान जो कलम पुट कूद वियो काज जी रात कुसी जो कासिम घोट खुदा जो जसम हिया मुझी ज़बान जो कलम हर हूर हुसैन के हार विधा वही करबल बण जी बाज़े रमहिया मुझी ज़बान जो कलम जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका हसनैन जी मोहब्बत में करबला जे शहीदन जी मोहब्बत में गोढ़ा गाड़न लुड़क हारण मदीने वारे साईं जी सुन्नता लुड़क हारण मौला अली जी सुन्नता लुड़क हारण सैयदना अबू बकर उमर जी सुन्नता पर मातम करण पिटका करण सीनो कुटण गिड्डा कुटण कपड़ा फाड़न जंजीर हणन मातम करण या मदीने वारे जी सुन्नता न अहल बैतन जी सुन्नता इन्हें जे इजाद करण वारा शाम जा माण्हू इन ओ मिठा असां के इन्हें बिदत के छॾे सुन्नत वारो रस्तो वठण जो साईं फरमाइंदा मन शक्ल जुयूब व ज़रबल खुदूद व ताबत वल जाहिलियत फलैस मिन्ना जेको सीनो कुटे इटा कुटे कपड़ा फाड़े जाहिलियत वारियूं रड़ियूं डाहूं करे फलैस मिन्ना साईं फरमाइंदा इहो असां मां नाहे असां जो नाहे यो मदीने वारे साईं जो नाहे मुस्तफा जे रस्ते के छड़े बिदअतुन खुराफात ते अमल करे यो मुस्तफा जो गुलाम न सदाए ओ मिठा असां बाट उहा वठंदासीं जेका मदीने वारे सेखारिया ॿुधायो या वाट क़बूल आहे जेके नमाज़ न पढ़ंदा आहियो से नमाज़ पढ़ंदव नमाज़ हथ मथे खणो भला हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां सॼी जमात खे अर्ज़ु कयां मञंदव कहिड़ा कहिड़ा मञंदव ॻाल्हि मञंदव ये मजलिस हले पई थी ऐं
साईं जन खिताब फरमाईंदा तव्हां उथंदव न मजलिस जी हले थी ती हलंदी जी मूंखे वरी वञिणो आहे मोरे सुबुह जो 2-3 जलसा आहिनि उते शरीक थियणो आहे मां जे इजाज़त वठी वञा तव्हां जलसो ॿुधंदव उथंदव कोन हथ मथे करे चओ मथे मथे हथ खणो ॿुधंदव अलाह करीम असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ ॾींदो मदीने वारे साईं जे ग़ुलामी में जियान जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो